अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, साइंस जा कमाल 11 मिस्क तरफ़ां आर्टिफिशियल इंटेलिजेंस वसीले तैयार कयल पंहिंजी पहिरीं गर्लफ्रेंड सां मुलाक़ात। संदसि चवणी हीअ निहायत बहितरीन गर्लफ्रेंड आहे, आम औरत वांगुरु परेशान बि नथी करे। नाज़रीन, साइंस जी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। साइंस जी कमाल 11 मिस्क तरफ़ां आर्टिफिशियल इंटेलिजेंस वसीले तैयार कयल पंहिंजी पहिरीं गर्लफ्रेंड सां मुलाक़ात। संदसि चवणी हीअ निहायत बहितरीन गर्लफ्रेंड आहे, आम औरत वांगुरु परेशान बि नथी करे।